मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़बरुनि खे पको करणु कीअं आहे। बाज़ माण्हू क़बरुनि खे टाइस सीमेंट ऐं ओसारी सां ॿधंदा आहिनि, उहो कीअं अमल आहे। बिल्कुलु साईं क़बरुनि खे पको करण जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मना था फ़रमाई आहे। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त क़बरुनि खे पको न कयो। क़बर जंहिंजो आहे उनजी मिटी आहे उनखे पंहिंजी असुली हालत ते छॾे ॾियो। हिन टाइम बि जन्नतुल बक़ी जे अंदरि वञी करे ॾिसो। ग़ालिबन रिवायत में आयो आहे 70,000 सहाबा हिते मदफ़ून आहिनि। उन 70,000 सहाबा जी जेकी क़बर आहे उते वञी करे ॾिसो, मुशाहिदो कयो त उहा बिल्कुलु थोरी सिर्फ़ु ज़मीन खां मथे आहे। अलाह जे नबी साहिबनि हिकु त हज़रत अली साईं खे बि रिवायत आहे त हज़रत अली साईं फरमाए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए क़बरुनि खे पको जेको आहे बिल्कुलु बि न कयो। क़बरुनि खे पंहिंजी हालत ते जेको छॾे ॾियो। ऐं अॼुकल्ह बाक़ी जेको असां वटि सिंध में हले थो, बाज़ जेको आहे मुर्शिदनि जी क़बर ईअं लॻी पई आहे जीअं का सेज लॻी पई आहे, टाइस ऐं मार्बल। हे साईं बिल्कुलु इस्लाम खां ख़िलाफ़ु कमु आहे। मां नसीहत कयां थो, जेको हिते मजमू आयो आहे न, जेको बि हिते मजमू आयो आहे, जेके बि वालिदेन या अहिड़ी तरह ॾाॾो या कोई बि इंतकाल करे वियो न, क़बरुनि खे बिल्कुलु जेको आहे न ॿुधो। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखां थो, नबी जो हुकुम अथव, जेकॾहिं अमल कंदव फ़ाइदो ॾिसंदव, जेकॾहिं न अमल कंदव ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सिर्फ़ु मुला जी ॻाल्हि चई करे छॾे ॾींदव न, पोइ हलाकत ॾिसंदव। हे मुंहिंजी ॻाल्हि न आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़बरुनि खे जेको आहे उहो पको हे साहबा बिल्कुलु बि न कयो। उनखे पंहिंजी असुली हालत ते छॾे ॾियो। जीअं उनजी हालत आहे न, उनखे पंहिंजी हालत ते छॾे ॾियो। हे इस्लाम जो हुकुम आहे। बाक़ी हे टाइस लॻाइणु, मार्बल लॻाइणु, अहिड़ी तरह ओसारी सां ॿधणु, हे इस्लाम में कंहिं क़िस्म जी हिनजी गुंजाइश आहे ई न। हाणे एतिरा थो थो साईं, यार वॾी ॻाल्हि आहे यार साईं, तव्हां क़बरुनि खां बि रोकियो था। हे हो यार खोपड़ी खे जेको आहे न, जंहिंजी खोपड़ी जेको आहे बंदि आहे न, मां उनखे ॿुधाइणु चाहियां थो, शरीयत जेकी आहे न, शरीयत तव्हांजी खोपड़ी में जेको अकुलु आहे न उनखे न चइबी। जेके माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार, क़बर खे जेको छा करे न ॿुधो वञे। मां चवां थो शरीयत जेकी आहे न, कंहिं इंसान जी खोपड़ी में जेको अकुलु पियल आहे न, इनखे शरीयत न चइबो। शरीयत उनखे चइबो आहे जेको अलाह हिन प्लेनेट अर्थ ते लाहे ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम करे, शरीयत उनखे चइबो आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे अकुल में जेकॾहिं नथी अचे न, इहो तव्हांजो अकुलु ख़राबु आहे। बाज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको असां शरीर एतबार सां कयूं था न, काफ़िनि माण्हुनि खे सम्झ में नथी अचे। पोइ लेबल मुंहिंजे मथां लॻे थो, हे साईं ॾिसो हे मौलवी कहिड़ी था ॻाल्हि कनि, हे मुला कहिड़ी था ॻाल्हि, हे पहिरियों असां ॻाल्हि ॿुधी न आहे, हे अॼु जेकी इहा ॻाल्हि कीअं थी आहे, इहा ॻाल्हि अॼु कीअं थी आहे। सेम इहा ई ॻाल्हि जेको आहे न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुशरिकनि कई हुई। उन्हनि चयो त कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां चओ था 360 बुतनि खे छॾे करे हिकिड़े कंहिं बुत जे पोयां लॻूं। हे असांजा सभु जेके अबा ॾाॾा हुआ, हे सभु बेवकूफ़ हुआ। हे कंहिं ॻाल्हि कई, हे अॼु खां 1400 साल पहिरियां कंहिं कई, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुशरिकनि कई। यार हे कहिड़ी ॻाल्हि आहे, नबी कहिड़ी ॻाल्हि थो करे। असांजो अकुलु हिनखे तस्लीम करे ई नथो त अलाह हिकिड़ो हुजे। हे 360 जेकॾहिं आहिनि त पोइ कुझु अलाह थी सघे थो, हिकिड़ो कीअं थिए। उन्हनि 1400 साल पहिरियां मुशरिकनि जेको न पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कयो। अॼुकल्ह असांजा काफ़ी मुस्लमान बि अकुल खे इस्तेमालु था कनि। साईं अकुल खे इस्तेमालु न कयो, नबी जो हुकुम अची वियो न, हाणे चओ यार लबैक आहे। नबी जो हुकुम जेको बि आहे अखियुनि ते आहे, ऐं उहो हुकुम असांजे सर जो जेको ताज आहे। तमामु साथी इन शयुनि खां बचण जी कोशिशि कनि।